पंहिंजे हिंदुनि जो टियों महीनो यानी ॼेठ जो महीनो शुरू थी वियो आहे ऐं ॼेठ महीने में पवण वारो पहिरियों विर्त आहे निर्जला ग्यारस जो विर्त जो महीने में 2 दफ़ा पवंदो आहे। हुन विर्त जो छा महत्व आहे, छो हू विर्त रखिजे ऐं हुन मां छा फ़ाइदा आहिनि, हुन जो वीडियो मां पहिरियों ई ठाहे चुकी आहियां। मथे आई बटन खे दबाए करे तव्हां उहो ॾिसी सघो था। नमस्कार, मां आहियां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अगरि तव्हां मुंहिंजे चैनल में पहिरीं दफ़ा आया आहियो त मां तव्हांखे ॿुधायां, सिंधी त्योहारनि ते मां ॿिया बि वीडियो ठाहिया आहिनि। तव्हां हेठि डिस्क्रिप्शन में लिंक ॾिसी सघो था त ॾिसिजो, मूंखे कमेंट करे ॿुधाइजो, लाइक कजो, शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि कजो। त अॼु असां ॻाल्हि कयूं था निर्जला एकादशी जी, कि निर्जला एकादशी जो विर्त छो कजे, कीअं कजे ऐं हुन जी कथा छा आहे। ॼेठ महीने जे उंधाइनि रातुनि में जो एकादशी पवंदी आहे हुनखे निर्जला एकादशी चवंदा आहिनि। हिन खे भीमसेनी एकादशी, पांडव एकादशी भी चइबो आहे। हिन जी विशेषता इहा आहे कि अगरि साल जी ॿी एकादशी तव्हां नथा रखी सघो त इहा हिकु एकादशी रखण सां ई तव्हांखे सॼे साल जी एकादशी जो पुण्य मिले थो। त हिन करे हिन एकादशी जो तमामु घणो महत्व आहे। हीउ विर्त थोरो ॾुखियो आहे, छो जे लाइ हिन जो नालो ई निर्जला आहे, यानी सॼो ॾींहुं 24 कलाक तव्हांखे बिना पाणीअ जे इहो विर्त रखिणो आहे। त बिना पाणी जे विर्त रखण जा बि घणेई फ़ाइदा आहिनि। हिन जा वैज्ञानिक ऐं भौतिक फ़ाइदा आहिनि। वैज्ञानिक कारण त इहो आहे कि पूरो हिकु ॾींहुं जॾहिं असां पाणी जे बिना निराहार रहूं था त हुन सां घणेई शरीर में फ़ाइदा थियनि था। तव्हां थोरा ॾींहं पहिरियों ॾिठो हूंदो कि व्हाट्सएप ते हिकु वीडियो आयो हो कि रिसर्च थी आहे कि महीने में जो 1 या 2 ॾींहं बिना निहार, बिना भोजन जे रहे थो, हुन जे शरीर जे कैंसर जा जीवाणु मरी था वञनि, यानी ऑटोमेटिक उहे जीवाणु शरीर मां ख़तमु थी वेंदा आहिनि। त विर्त रखण सां इहो गहरो फ़ाइदो आहे। तॾहिं खोज करे असांजे ऋषिनि मुनिनि अहिड़ा विर्त ठाहिया आहिनि। ऐं ॿियो जो भौतिक फ़ाइदो आहे कि जल ई जीवन आहे ऐं जॾहिं हिकु ॾींहुं असां बिना पाणी जे रहूं था त जल जो महत्व यानी असांखे क़दुरु ख़बर थी पए कि हेॾी प्रचंड गर्मीअ में जॾहिं असांखे उन बि वधीक लॻंदी आहे ऐं हुन ॾींहुं इहो विर्त रखणु हिकु तप जे बराबरि आहे। हिन जो महत्व, हिन जो कथा जो महत्व आहे, हिन करे जल सां जोड़े छॾियो आहे। असांजी संस्कृति में जेतिरा बि विर्त या उत्सव आहिनि हुन जे पुठियां गहरी रिसर्च आहे। असांजे ऋषिनि मुनिनि जी घणेई हिन जा वैज्ञानिक कारण ऐं फ़ाइदा आहिनि, तॾहिं इहे विर्त ठहिया आहिनि। त हाणे असां ॻाल्हि कंदासीं कि इहो विर्त कीअं रखिजे। निर्जला एकादशी जे हिकु ॾींहुं अॻु यानी दसमी जे ॾींहुं सात्विक भोजन कजे ऐं हुन ॾींहुं चवंदा आहिनि अनार जो रस पीजे त ॿिए ॾींहुं असांखे उन घटि लॻंदी। ऐं उहा बि पाण हिकु प्रभात खां ॿिए प्रभात ताईं हिकु ॾींहुं मञंदा आहियूं। त प्रभात खां पहिरियों तव्हां उथी करे पाणी पी सघो था, जीअं तव्हांखे सुबुह जो घटि उन लॻे। ऐं 2-टे दफ़ा सनानु करे सघो था, हिन सां बि शरीर थधो थी वेंदो त पाण खे उन कंट्रोल करण में मदद थी मिले। ऐं अगरि वधीक उन लॻे त सिर्फ़ु पाणी जी गुड़ी करे छॾिजे, मौन रहिजे हुन ॾींहुं, त हिन सां बि उन घटि लॻंदी। थी सघे त हुन ॾींहुं ॿाहिरि न वञिजे। ही 1-2 टिप्स आहिनि जो असांखे मदद कंदा, हेल्प कंदा विर्त खे रखण में। ऐं इहो बि ज़रूरी कोन्हे कि तव्हां सॼो ॾींहुं विर्त बिना पाणी जे रखो। पंहिंजे शरीर जी शक्ति जे सामर्थ्य जे अनुसार ई पंहिंजो विर्त रखिजे। पूरो न ॾींहुं थी सघे त 1 घड़ी यानी ॾींहं 12 वॼण होसि ताईं तव्हां रखी सघो था बिना पाणी जे। थी सघे त संझा ताईं, शाम ताईं तव्हां बिना पाणी जे रखो। जीअं तव्हांजे शरीर खे जीअं सूट थिए उअं ई रखिजे। बाक़ी शरीर खे अगरि कष्ट थिए त तव्हां इहो विर्त न रखो। त इहो विर्त रखण जी इहो विधि आहे कि सुबुह जो प्रभात में सनानु करे भॻवानु विष्णु जी उन ॾींहुं पूजा कजे, ओम नमो भगवते वासुदेवाय जो जाप कजे ऐं पीले गुलनि सां ऐं पीले फलनि सां भॻवानु विष्णु जी पूजा कजे। जीअं त अंब घणेई आहिनि हिन सीज़न में, त भॻवान खे अंब जो भोग लॻाइजे। ऐं हुन ॾींहुं ॾिसो, पाणी पाण खे न पीअणो आहे, लेकिन पाणी दान जो घणेई महत्व आहे। हुन ॾींहुं पाणी दान कजे। थी सघे त गौशाला ज़रूरु वञिजे ऐं तुलसी जी बि विशेष पूजा कजे। त ईअं सुबुह जो पहिरियों संकल्प कजे भॻवान जे अॻियां कि हे भॻवानु असांखे हिन विर्त रखण जी शक्ति ॾिजो, जीअं असां निर्विघ्न इहो विर्त रखी सघूं। इहे ॾींहुं सॼो ॾींहुं भॻवान जे चिंतन में ई बिताइजे। ऐं ॿिए ॾींहुं
सभु ग्यारस वांगुरु द्वादशी ॾींहुं यानी 12 ॾींहुं कन्या खे या ब्राह्मण खे शक्ति आहार अन्न ॾेई दान ॾेई करे दक्षिणा ॾेई करे पोइ पाण इहो विर्त छोड़े करे पोइ खाइजे। त हाणे मां तव्हांखे हिन निर्जला एकादशी जी कथा ॿुधायां थी। निर्जला एकादशी जी कथा हिन प्रकार आहे। युधिष्ठिर चवणु लॻो त हे जनार्दन, ॼेठ मास जे शुक्ल पक्ष में कहिड़ी एकादशी पवंदी आहे, तव्हां मूंखे कृपा करे ॿुधायो। भगवान श्री कृष्ण चवनि था कि राजन, हिन जो वर्णन परम धर्मात्मा व्यास कंदा, छो त संपूर्ण शास्त्रनि जा तत्वज्ञ ऐं वेदनि में पारंगत भगवान व्यास आहिनि। तॾहिं वेद व्यास जी चवणु लॻा त मनुष्यनि खे ॿिन्हिनि पक्षनि जी एकादशी जे ॾींहुं भोजन न करणु खपे ऐं 12 जे ॾींहुं सनानु करे पवित्र थी करे गुलनि सां भगवान केशव जी पूॼा करणु खपे ऐं नित्य कर्म समाप्त थियण खां पोइ ब्राह्मण खे भोजन कराए पोइ पाण भोजन कजे। राजन, सूतक या पातक में बि 11 जे विर्त में भोजन न कजे। इहो ॿुधी करे भीम चवणु लॻो त हे परम बुद्धिमान पितामह, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। राजा युधिष्ठिर, माता कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल ऐं सहदेव हमेशह ई एकादशी जे ॾींहुं भोजन न कंदा आहिनि ऐं मूंखे बि इहे ई चवंदा आहिनि कि भीमसेन, तूं बि 11 जे ॾींहुं न खाईंदो कर। पर मां तव्हां सभिनीनि खे इहो ई थो चवां कि मूंखां बुख सहन न थींदी आहे। तॾहिं भीम जी ॻाल्हि ॿुधी करे व्यास जी चवणु लॻा कि यदि तोखे स्वर्ग पाइण जी इच्छा ऐं नरक खे तूं दूषित थो सम्झी त तोखे ॿिन्हिनि पक्षनि जी एकादशी ॾींहुं भोजन न करणु खपे। इहो ॿुधी करे भीमसेन चवणु लॻो त हे बुद्धिमान पितामह, मां तव्हांखे सची ॻाल्हि थो चवां कि हिकु दफ़ो भोजन करे बि मूंखां विर्त न रखियो वेंदो त वरी उपवास करे मां बिना भोजन सॼो ॾींहुं कीअं थो रही सघां। मुंहिंजे पेट में वक्र नामक अग्नि आहे जो हमेशह ॿरंदी रहंदी आहे ऐं जॾहिं मां खाईंदो आहियां तॾहिं ई उहा शांति थींदी आहे। त हे महामुनि, साल में मां केवल हिकिड़ो ई विर्त रखी थो सघां, जंहिंसां अगरि मूंखे स्वर्ग मिले ऐं मुंहिंजो कल्याण ते अहिड़ो कोई विर्त मूंखे ॿुधायो त मां उहो पालन कंदसि। व्यास जी चवणु लॻा त भीम, ॼेठ महीने में जॾहिं सूर्य वृष राशि ते हुजे या मिथुन राशि ते हुजे, हुन महिल उंधाइण रातिनि में जो एकादशी थी पए, हुन जो यत्न पूर्वक निर्जल विर्त कर। यानी केवल गुल्ली करे करे मुंहं में जल विझी छॾियो ऐं हिन प्रकार विर्त रखण सां विर्त जो फल मिले थो ऐं पाणी पीअण सां इहो विर्त भंग थो थी वञे। एकादशी जे ॾींहुं प्रभात खां ऐं ॿिए ॾींहुं प्रभात ताईं जो मनुष्य जल जो त्याग थो करे, हुन जो ही विर्त संपूर्ण मञियो थो वञे ऐं हुन खां पोइ 12 ॾींहुं प्रभात में सनानु करे ब्राह्मण खे विधि पूर्वक जल ऐं सोन जो दान कजे ऐं हिन प्रकार सभु कमु पूरो करे ब्राह्मण खे भोजन कराए पोइ पाण विर्त छोड़जे। सॼे साल में जेॾी बि एकादशियूं थींदियूं आहिनि, हुन सभिनि जो फल निर्जला एकादशी जे सेवन सां मनुष्य खे मिले थो ऐं हिन ॻाल्हि में को बि शक न सम्झो, छो त भगवान केशव इहो चयो आहे कि यदि मानव सभु कुझु छॾे मुंहिंजी शरण में अचे ऐं सिर्फ़ु एकादशी जे ॾींहुं निराहार रहे त हू सभु पापनि सां छुटी थो वञे। एकादशी विर्त करण वारे जे साम्हूं विशालकाय विकराल आकृति वारा भयंकर यमदूत नथा अचनि। अंतकाल में पीताम्बरधारी सौम्य स्वभाव वारा हथ में सुदर्शन धारण करण वारा विष्णु दूत ही भगवान खे पंहिंजे भक्तनि खे विष्णु धाम में वठी वञण लाइ अचनि था। त अतः प्रयत्न पूर्वक जेतिरो थी सघे कोशिश करे निर्जला 11 जो विर्त रखिजे ऐं श्री हरि जो पूजन कजे। स्त्री हुजे या पुरुष हुजे, अगरि जबल बराबरि पाप बि कया हुजनि त हिन एकादशी जे विर्त सां भस्म था थी वञनि। हिन ॾींहुं मनुष्य जो जल जो नियम जो पालन थो करे, उहो पुण्य जो भागी थो थिए ऐं हुनखे हिकु हिकु घड़ी हिकु हिकु पहर में कोटि कोटि स्वर्ण मुद्रा दान करण जेतिरो फल थो मिले। मनुष्य निर्जला एकादशी जे ॾींहुं जो बि स्नान, दान, जप, होम जो बि थो करे हू अक्षय थो थी वञे। ही स्वयं भगवान श्री कृष्ण जो कथन आहे। त हिन करे निर्जला एकादशी जो विधि पूर्वक उत्तम रीति सां पालन करे उपवास करण सां मनुष्यनि खे वैष्णव पद मिले थो। जो मनुष्य हिन एकादशी ॾींहुं अन्न खाईंदो आहे, सम्झो हू पाप जो भोजन थो करे।
हिन लोक में जीअरे ई हू चांडाल जे समान आहे ऐं मरण खां पोइ हुन जी दुर्गति थी थिए। ॼेठ मास जी उंधाइनि रातिनि जी 11 जो उपवास करणु खपे, दान करणु खपे, हुननि खे परम पद प्राप्त थो थिए। ऐं जंहिं उपवास कयो आहे हू ब्रह्म हत्यारा या शराबी, चोर या गुरुद्रोही बि हुजनि, पर हुन सभु पापनि सां मुक्त था थी वञनि। हे कुंती नंदन, निर्जला 11 जिनी श्रद्धालु स्त्री पुरुष विशेष दान जो ॿुधायल आहिनि उहो तव्हां ॿुधो। हुननि जल में शयन करण वारे भॻवानु विष्णु जी पूजा कजे ऐं गऊ जी सेवा कजे ऐं ब्राह्मण खे तरह तरह जी दक्षिणा ऐं भांति भांति जी मिठाइयूं सां प्रसन्न कजे ऐं ब्राह्मण संतुष्ट थो थिए त सम्झो कि श्री हरि संतुष्ट थियनि था। त जेतिरो थी सघे भगवान श्री हरि जी पूजा कजे ऐं हिननि ई अगरि विर्त रखी करे राति में जागरण थो करे एकादशी ॾींहुं जो मनुष्य त सम्झो हुननि बीती हुई 100 पीढ़ियुनि जो थी वियूं आहिनि उहे 100 पीढ़ियूं ऐं जो अचण वारियूं आहिनि 100 पीढ़ियुनि हुननि खे भगवान वासुदेव जे परम धाम में पहुचाए छॾियो आहे। हेतिरो हिन जो फल आहे। ऐं हिन एकादशी जे ॾींहुं दान छा कजे? अन्न, वस्त्र, गौ, जल, शैया, सुंदर आसन, कमंडल ऐं छाते जो दान करणु खपे। जो बि श्रेष्ठ ऐं सुपात्र ब्राह्मण खे जूतो दान थो करे हुन ॾींहुं हुन जे लाइ सोने जो विमान अचे थो ऐं हुन में वेही करे हू स्वर्गलोक में प्रतिष्ठित थो थिए। त जो बि हिन एकादशी जी महिमा भक्ति पूर्वक ॿुधे थो या ॿियनि खे वर्णन थो करे ॿुधाए उहो बि स्वर्ग जो अधिकारी आहे। जो अमावस में सूर्य ग्रहण जे टाइम ते श्राद्ध करण सां मनुष्य खे जो फल थो मिले उहो ई फल हिन जी कथा ॿुधण सां मिले थो। त जेॾीमहिल असां सुबुह जो ॾंद सफ़ा कंदा आहियूं हुन महिल ई नियम करणु खपे कि मां अॼु ज़रूरु भॻवानु केशव जी प्रसन्नता लाइ निराहार एकादशी जो विर्त कंदसि ऐं गुड़ी जे अलावा ॿियो जल बि न मां पीअंदसि। ऐं 12 ॾींहं भॻवानु विष्णु जी पूजा कजे ऐं गंध, धूप, पुष्प ऐं सुंदर वस्त्रनि सां विधि पूर्वक पूजन करे जल जो घड़े दान करे संकल्प कजे कि संसार सागर सां तारण वारा ही ऋषिकेश इहो मां जो मट दान थो कयां, तव्हां मूंखे परम गति ॾिजो। भीमसेन, ॼेठ मास जी जो इहा शुभ एकादशी आहे हुन जो विर्त जो आहे उहो बिना पाणी ई करणु खपे ऐं ब्राह्मण खे खंड मिलियल पाणी दान करणु खपे। ईअं करण सां मनुष्य भॻवानु विष्णु जे समीप पहुची करे आनंद जो अनुभव थो करे ऐं 12 ॾींहं ब्राह्मण खे भोजन कराए पोइ भोजन कजे। ईअं हिन प्रकार सां हिन एकादशी जो विर्त पूरो थो थिए ऐं हिन खे अभय पद थो मिले। इहो विर्त जो फल ॿुधी करे भीमसेन तमामु वधीक ख़ुशि थियो आहे। हुन चई ठीकु आहे, मां साल में हिकु इहो विर्त ज़रूरु कंदसि। तॾहिं खां ई हिन एकादशी जो नालो भीमसेनी एकादशी ऐं पांडव द्वादशी जे नाम सां विख्यात थी ऐं भीमसेन इहो विर्त रखणु शुरू कयो। त ही हुई निर्जला एकादशी जी कथा। तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं जीअं जीअं कहिड़ो बि ॾिणु त्योहार ईंदो आहे मां हुन सां रिलेटेड वीडियो ठाहींदी रहंदी आहियां। त अहिड़ा ही वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, मूंसां जुड़ियल हूंदा। वरी मिलंदासीं हिकु नई जानकारी, हिकु नई इंफॉर्मेशन सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।